कश्मीर के कच्चेवार इलाके गेलपुर में ॾोहारनि के खात्मे लाइ ऑपरेशन थियण बाद बदनाम ज़माना धाड़ेल बख्त अली शर एसएसपी कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई समेत एसएचओ गेलपुर शफी अहमद बंगवार के धमकी ॾींदे वीडियो वायरल करे छॾी आहे। ॾोहारी बख्त अली शर पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त मुंहिंजे घर मथां ड्रोन कैमरा छो छॾाया विया आहिनि। कश्मीर में अगवा थियल हिंदू वापारी राजकुमार मूं वटि कोन्हे। अगर ॿीहर मुंहिंजे घर मथां ड्रोन कैमरा छॾिया विया त मां कश्मीर इंडस हाईवे रोड ते का करे मुसाफ़िरनि खे अगवा कंदुसि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं एसएसपी कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई जी अॻुवाणी में तमामु मुग़ियुनि जी बाज़ियाबी लाइ कश्मीर के कच्चे वारे इलाइक़े में ड्रोन कैमरा ज़रिए ऑपरेशन कई वई हुई। ऑपरेशन में पुलिस के हिन वक़्त ताईं का बि कामयाबी न मिली सघी आहे। एसएसपी कश्मीर कंदकोट जो चवणु आहे त ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। धाड़ेल बख्त अली शर जो वधीक छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। बशीर अहमद बिरोई साहब मां बख्त अली अर्ज़ कयां पियो शर वाणियूं खयो कश्मीर मो तूं अठों चकारा माते ड्रोन फेरींदो पिया मां जे घरनि जा अची वीडिया भरींदो आहियां। नाजायज़ कंदे मां कंहिंखे माफ़ न कंदुमि। थाणे ते शफी बंगवारा वेही मारे ड्रोना मुंहिंजे थो। बाकी शफी तोखे अॻे मज़ाक फबी हुई आहे। तूं चौथों साल मुंहिंजे दुश्मन सां गॾिजी तूं मुंहिंजो माल बि मारे। अमजद शेख एसपी हो तूं मुंहिंजो मींहुं बि काए। मां अमदली खान बंगवार सां बि ॻाल्हायो सजन बंगवारनि सां ॻाल्हायो टोटलनि सां चवनि असां खां ज़ोर आहे अदा जे तूं नुक़सान करे तूं बंगवार कंदो वरितो मुंहिंजा बंगवार भाइर आहिनि। बाकी माफ़ शफी मां कोन कंदो मां या भोलती मां जो थोड़ो नुक़सान थी मां जा हथ शफी बंगवार के ऐं जेके भी गेलपुर थाने ते सिपाही रहन था कैसे चाहन था मां जा सब मुलविसन सब चोरन मां एक के माफ न कंदम। ए एसएसपी साहब शिकारपुर जिलो नथी है जिलो कश्मीर थी। ख्याल सा पैर खणी सबाए हालो न रोड छड़ीदो मां न मुसाफिर छड़ीदो मां न गरीब छड़ीदो मां न गुरबो छड़ीदो मां जिम्मेदार आ मां को डोयारी ना हथियार रखिया पर कौमी तकरार आ जायूं इन माजा बंगला आइन मां को रुपोश डोयारी खणी न आए बाकी चोर न आए रुपोश आया पर कौमी तकरार ना जेल मारे ड्रोन तंगवानी लगु जमाल थाने के हद में एक ॾींहुं अॻु तंगवानी कोर्ट में हाज़िरी का वापस ईंदे ॻोठ अब्दुल मजीद जा रवासी ॿ नौजवान बाबन मलिक और जावेद मलिक के चोलानी बिरादरी हथियारबंदनि बेदर्दी से गोलियों हणी क़त्ल करण वारे वाक़े खिलाफ वारसन और जेयूआ जो हॉस्पुर इंडस हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो रोड ब्लॉक ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअतल। मक़तूलन के वारसन जो एसएसपी कश्मीर कंदकोट का जवाबदारन की गिरफ्तारी इंसाफ जो मुतालबो मिले ॼाण मूजिब ॿिन्ही धुरियुनि में ज़मीन तकरार तां जेड़ो हलंदड़ आहे। मलिक बिरादरी जा 3 ॼणा क़त्ल और चोलानी बिरादरी जो 1 ॼणो क़त्ल थियल है। ॿिन्ही धुरियुनि जा मजमूई तौर 4 ॼणा क़त्ल थियल आहिनि जॾहिं त 1 ॼणो बिजाणी बिरादरी जो भी साॻे जहिड़े में क़त्ल थियल है। दाणे रोड ब्लॉक थियण सबबि सिंध पंजाब का ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। गाड़ियुनि जी डिघियूं कतारूं लगी वयूं आहिनि। धरणो खान मोहम्मद मलिक आफ्ताब मलिक सोहेल अहमद शाह जीलानी और सनाउल्ला उगाई की अॻुवाणी में लगायो वियो आहे। हर वक़्तु करण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ भोजपुर।